एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियो, जमहूरियत ऐं इस्लाम इन ॿिनि नुक़्तनि ते ही पाकिस्तान मां अर्ज़ वजूद में आयो त हिते जमहूरियत में हूंदी माना बुनियादी हुकूक बहाल हूंदा ऐं इस्लामी क़वानीन जेके आहिनि उहे नाफ़िज़ुल अमल हूंदा। जमहूरियत में ॻाल्हाइण जी आज़ादी, लिखण जी आज़ादी, मूवमेंट जी आज़ादी, इज़हार राय जी आज़ादी, कंहिं बि पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन खे जॉइन करण जी आज़ादी, ट्रेड यूनियन ठाहिण जी आज़ादी ऐं उहे अवामिल जेके ज़िंदगी सां सलाड़ियल हूंदा आहिनि उन्हनि जी मुकमिल तौर ते फ्रीडम हूंदी आहे, आज़ादी हूंदी आहे। ऐं इस्लाम में जेकॾहिं वक़्त जो ख़लीफ़ो कपिड़ा पाए थो अचे ऐं कद जो डिघो आहे त संदसि साथी वक़्त जा सहाबी पुछनि था त असांखे जेको कपिड़ो मिलियो हुयो असांजा एॾा वॾा कद कोन्हनि, उहो कपिड़ो ई असांजे जिस्म जे लाइ ॼण त नाकाफ़ी हुयो। तव्हां वक़्त जा ख़लीफ़ा आहियो ऐं तव्हांजे जिस्म ते ई जेको वॻो पातल आहे, कपिड़ो पातल आहे, इहो त तव्हां डिघे कद जो हुअण जे नाते सां इहो कपिड़ो तव्हां काॾो आंदो, वधीक कीअं इस्तेमालु कयो, कंहिंखां तव्हां परमिशन वरिती, इजाज़त वरिती। वक़्त जे ख़लीफ़े उमर फारूक जो फर्ज़ंद उथी बि चवे थो त मूंखे जेके बैतुल माल मां कपिड़ा मिलिया हुया बाबे जे कद वॾे हुजण जे करे मां कपिड़ा ॾिना बाबे साईं खे, उन पंहिंजा कपिड़ा सिबाया आहिनि। इहो आहे इस्लाम। इस्लाम माना इक्वेलिटी, बराबरी, रवादारी, हिक जहिड़नि बुनियादनि तहत ज़िंदगी गुज़ारण जा मुकमिल उसूल ऐं सहूलियत मुयसरु थियणु माण्हुनि खे जॾहिं थियल हुजनि त पोइ चइबो इहो इस्लामी मुल्क आहे। पर बदकिस्मती सां पाकिस्तान में न इस्लाम आहे, न पाकिस्तान में जमहूरियत आहे। जमहूरियत 77 सालनि में न आई, इस्लाम 77 सालनि में न आयो। दुनिया जा मुहज़िब मुल्क जेकॾहिं अवाम चवंदो आहे, मुतालबो कंदो आहे, फ़क़ति घुर कंदो आहे त उतां जा हुक्मरान ऐवाने में वेठल मुल्क जा हलाईंदड़ शख़्सियतूं उन माण्हुनि जे मुतालबनि खे मञींदे उहो ई कंदा आहिनि जेको अवाम उन्हनि खां घुर कंदो आहे। हैदराबाद जा वकील छा था घुरनि, हैदराबाद जा फाज़िल वुकला साहिबान छा था घुरनि? जेकॾहिं SSP फ़ारूक लंजार हिकिड़े मुअज़्ज़िज़ फाज़िल वकील साहिब जी गाॾी खे ॾिठो त फैंसी प्लेट लॻल आहे ऐं उन में लॻल शीशा जेके आहिनि रंग जा कारा आहिनि त उन जी गाॾी बि चालान थी, FIR बि दाख़िल थी। SSP जे मथां तव्हां कानून लागू कयो, DIG जे मथां तव्हां कानून लागू कयो, IG जे मथां तव्हां कानून लागू कयो। MNA MPA करप्ट हुक्मरान, जागीरदार, सरमादार, वक़्त जा ज़मीर फ़रोश, जंहिंजे ज़बानुनि ते ताला, जंहिंजा वसीला फुरजनि, क़ौम लुटिजे, क़ौम जे तशख़ुस जो मसइलो हुजे, उहे हुक्मरान ख़ामोश हुजनि, उन्हनि जे लाइ को बि फैंसी प्लेट जो शर्त लागू न कयो, कारा शीशा हुजनि उन्हनि खां पुछाणो न कयो। पर जेकॾहिं वकील साहिब जा शीशा गाॾी जा कारा हुया ऐं फैंसी प्लेट लॻल हुई त चालान बि थी वियो, FIR बि थी वई, गिरफ़्तार बि थी वियो। त पोइ जॾहिं तव्हांजो कानून नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न त जेकॾहिं चोरी मुंहिंजी न्याणी फ़ातिमा ज़हरा बिकरियां त उनजे मथां कानून इहो लागू थियां त उन्हनि जे हथ खे कटियो वञे, वढियो वञे।
इहो आहे बराबरी जो निज़ाम। त पोइ SSP साहिबु फ़ारूक लंजार साहिबु, तव्हां सां मुखातिबु आहियां त तव्हांजी गाॾी जा शीशा छाजा हूंदा आहिनि? सफ़ेद हूंदा आहिनि या ब्लैक हूंदा आहिनि? तव्हांजे DIG जे गाॾी जा शीशा सफ़ेद हूंदा आहिनि या ब्लैक हूंदा आहिनि? हितां जे MNA MPS सेनेटर मिनिस्टर जा गाॾियुनि जा शीशा ब्लैक हूंदा आहिनि या सफ़ेद हूंदा आहिनि? जेकॾहिं सभिनी जा सफ़ेद हुजनि त सभिनी खे सफ़ेद हुजणु घुरिजनि गाॾियुनि जा शीशा। पर जेकॾहिं तव्हां इहा तमीज़ सां करियो त तव्हां मां फ़ोकल फितरत मख़लूक आहियो ऐं तव्हांजो कदो क़ामत सभिनी खां मथां आहे, तव्हांजे मथां को बि क़ानून लागू नथो थिए ऐं वकीलनि जे मथां क़ानून लागू थींदो, ग़रीबनि जे मथां क़ानून लागू थींदो, उन्हनि शयुनि खे नज़र में रखंदे तॾहिं त तव्हां इहो बर्ताव कयो। त पोइ मां इहो पुछणु थो चाहियां वक़्त जे हुक्मराननि खां, घणा ॾींहं वकीलनि जी जदोजहद हली आहे, घणा ॾींहं वकीलनि हड़ताल कई, उन्ही खां पोइ हाईवे ते आयासीं, 2 ॾींहं हाईवे बंदि हुयो, असांजा वकिला साहिबान रोडनि ते सुता पिया हुया। कराची खां वकील आया, यकजहती जो इज़हार कयूं, जंहिंमें हाई कोर्ट ऑफ सिंध जा, कराची जो प्रेसिडेंट, सिंध बार काउंसिल जा मेंबर्स हज़रात, इवन एतिरे हद ताईं कोयटा में वर्क सस्पेंड थियो, लाहौर में थियो ऐं सॼे मुल्क में इन्ही मुतालबे जे लाइ फ़क़ति इहो मुतालबो त असांखे SP फ़ारूक लंजार न खपे, इहो आहे मुतालबो वकीलनि जो। जेकॾहिं बांग्लादेश में शागिर्द नथा चाहिनि त उतां जी वज़ीर आज़म हसीना वाजिद पंहिंजे उहिदे तां सबकदोश थी वञे, बरतरफ़ थी वञे, रज़ाकाराना तौर ते हली थी वञे, पर हितां जा सुमुन बुकमुन उमियुन फ़हम ला यरजून, अंधा गूंगा ॿोड़ा हुक्मरान असली राहनि ते न ईंदा। असां चऊं था त ज़मीन ते रहण वारा पाण खे ख़ुदा सम्झी करे, तव्हां लाइ क़ुर थो चए न, इन बतश रब्बक लशदीद, तहक़ीक़ रब जी पकड़ सख़्तु आहे, देर गिरद सख़्तु गिरद मरतुरा, देर सां पकड़ कंदो पर सख़्तु कंदो। उन पकड़ खां फ़ारूक लंजार न बची सघंदो। छा फ़र्क़ु पए पियो जेकॾहिं तव्हां ॿी कंहिं जाइ ते वञो आहे, रज़ाकाराना तौर ते हलिया वञो आहे, तव्हां IG सिंध खे चओ आहे त जेकॾहिं हैदराबाद जा वकिला साहिबान नथा चाहिनि, अदम एतमाद जो इज़हार कयो अथनि त मुंहिंजी तव्हां ट्रांसफ़र करियो। ऐं अदम एतमाद जो इज़हार छो न कजे? अदम एतमाद जो इज़हार जॾहिं मूं ख़ुदि वकील हुअण जे नाते सां, प्रैक्टिसिंग एडवोकेट हुअण जे नाते सां 22 AB फाइल कई, जॾहिं मूंखे ख़बर पई त PS फुलेली जे हद में पावर हाउस में करोड़नि जी जुआ थी हले, मूं 22 AB फाइल कई लर्नेड डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज हैदराबाद जी अदालत में, जेका ट्रांसफ़र थी फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत में, जिते मूं DIG हैदराबाद, SSP हैदराबाद, SHOPS सेरी, SHOPS फुलेली ऐं ॿियनि मुतलिक़ अमलदारनि खे दुर बनायो रेस्पोंडेंट, पर DIG कमेंट्स मोकिलिया त असां गाजा मोरी जे हदूद में थाणे जे SHO खे चई छॾियो आहे उहा हुतां जुआ जो अॾो हाणे फना थी वेंदो, ख़तमु थी वेंदो। पर ऐं उन सां गॾोगॾु फुलेली जे हद जी निशानी बि कई मूं। SSP साहिबु तव्हां सां मूं खे ॿुधायो हुयो इहो त कमु तव्हांजो हुजणु घुरिजे,
पर तव्हां ॾोह कराईंदा आहियो तॾहिं त तव्हांखे कमीशन मिलंदी आहे। तव्हां क्राइम कराईंदा आहियो तॾहिं त तव्हां खाईंदा आहियो। तव्हांजा बच्चा अयाशियूं करनि, दुनिया जे मुल्कनि महांगनि में पढ़नि, हिते तव्हां शॉपिंग मॉल वठो, शादी हाल हुजनि, तव्हांजा वॾा प्लाज़ा हुजनि, पेट्रोल पंप, आइस फैक्ट्रियूं, इहे सभु तव्हांजूं मिल्कियत हुजनि। इहे कॾहिं ठहंदियूं? जॾहिं जुआ जा अॾा हलंदा तॾहिं ठहंदियूं। मंशात जा अॾा, फहाशी जा अॾा, बद अख़लाक़ी ऐं बुराई जा अॾा हलंदा, धाड़ेल कल्चर खे फ़रोग़ मिलंदो, माण्हू अॻुवा थींदा, त पोइ तव्हां माण्हू वरी वापसि कंदव। उन मां जेके पैसा मिलंदा उन में कुझु शेयर पुलिस जो हूंदो, कुझु तव्हांजो हूंदो, कुझु वक़्त जे वॾेरे ऐं पाथारीदार जो हूंदो। इहे सभई पाण में तव्हां सलाड़ियल आहियो। वक़्त जो हुक्मरान जेको करप्ट MNA MP मिनिस्टर आहे, जाहिल, डिग्री वठी कूड़ी अचे MNA चयो, जंहिंखे कॉन्स्टिट्यूशन जी का ख़बर कोन्हे, लेजिस्लेशन जी ख़बर कोन्हे, जेको 5 सालनि में असेंबली में 5 साल त कंहिंखे कोन मिलंदा आहिनि। पाकिस्तान जी तारीख़ में कंहिंखे बि 5 साल टेन्यूअर न मिलियो आहे। पर जेतिरो टाइम असेंबली में वेंदा आहिनि, उहो उन्हनि जे चपनि ते मोहरे ख़ामोशी लॻल हूंदी आहे, ज़िप लॻल हूंदी आहे, चपनि ते ताला लॻल हूंदा आहिनि। उन MNAs MPs जे सेनेटर्स जे वातनि ते मोहरे ख़ामोशी लॻल हूंदी आहे, उहे ॻाल्हाए न सघंदा आहिनि। उहो क्लास, धाड़ेल क्लास, ऐं तव्हां गॾिजी करे हिते क़ौम खे लुटींदा आहियो, फुरींदा आहियो, बर्बादु कंदा आहियो। त पोइ इहो तव्हां खां पुछण जो हक़ु रखी सघां थो, SSP लंजार साहिबु, त जॾहिं तव्हां नवां ऑफिसर थिया हुयो त तव्हांजा असेट्स छा हुया? तव्हां वटि घणी मिल्कियत हुई? वरी जॾहिं तव्हां प्रमोट थियो त तव्हांजी मिल्कियत छा हुई? हींअर तव्हां SSP आहियो, तव्हां पंहिंजा असेट्स ॿुधाईंदव, तव्हांजी मिल्कियत जा क़वाइफ़ तव्हां ॿुधाईंदव त तव्हां वटि केतिरी मिल्कियत आहे, उहा केतिरी मिल्कियत कीअं ठही आहे। तव्हांखे ख़बर न आहे त तव्हांजे अचण खां अॻु में हिते SSP उहे बि आया हुया जन फुल फ्राए जे रस्म खे इंट्रोड्यूस कयो, हाफ फ्राए, माण्हू खे क़तलु करे छॾनि। कंहिंजी कंहिंसां दुश्मनी हुजे, 5 करोड़ रुपया SP खे मिलिया, SP उनखे क़तलु करे छॾियो। जेकर हू हुनखे क़तलु कराए या त हुन लाइ मसइला थियनि हा। प्रीवियस डेट्स में मुख़्तलिफ़ थाणनि ते FIR कटराए, हुनखे मुजरिम करार ॾियारे, गिव हिम बैड नेम, देयर आफ्टर शूट हिम, ख़राबु नालो ॾेई बदनाम करे हुनखे तव्हां माराए छॾियो। सभु इदारा इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया जा ख़ामोश रहंदा, तव्हां उन्हनि खे प्रेस कॉन्फ्रेंस करे मुतमइन कंदो। इहे तव्हांजूं चालू। त पोइ जॾहिं तव्हां मोकल ते वियो, मोकल ते वञण वक़्तु तव्हांखे इहो सोचणु घुरिजे हा त तव्हां मुस्तक़िल बुनियादनि ते ट्रांसफ़र कराए पंहिंजी हलिया वञो। पर तव्हां जॾहिं आहियो त तव्हां पंहिंजो वालियाना इस्तक़बाल करायो, बोसकी जा पटका ॿधव, पंहिंजे मथां गुलनि जी वर्खा करायव, पंहिंजे हक़ में नारा हणायव, सिंध पुलिस ज़िंदाबाद, मंशात जा अॾा हलायो, सिंध पुलिस ज़िंदाबाद, जुआ जा अॾा हलायो, सिंध पुलिस ज़िंदाबाद, फहाशी जा अॾा हलायो, सिंध पुलिस ज़िंदाबाद, धाड़ेलनि सां तव्हांजी यारी हुजे, पुलिस सिंध पुलिस ज़िंदाबाद, बुराई जा मरकज़ ऐं महवर तव्हां बणिजी वञो, सिंध पुलिस ज़िंदाबाद। जेको क्राइम थिए पहिरियों तव्हांखे ख़बर पए, पोइ क्राइम थिए, सिंध पुलिस ज़िंदाबाद। बैंकुनि खे धाड़ा लॻनि, तव्हांखे इंफॉर्मेशन हुजे, तव्हांजो हुन में हिसो शामिल हुजे, सिंध पुलिस ज़िंदाबाद। माण्हुनि जे खूननि खे लोड़े छॾियो, सिंध पुलिस ज़िंदाबाद। ग़रीब माण्हुनि जी FIR 154 में अहिड़ी तरह से दर्ज करियो ऐं उनजो केस अहिड़ो कमज़ोर ठाहियो, कातिल जे धुर जे पारां वॾा पैसा वठी, रिश्वत वठी
उन ग़रीब जी FIR अहिड़ी दाख़िल कयो, 100 एकड़ जा बयान अहिड़ी तरह रिकॉर्ड कयो जो उनजो खून लुड़ी वञे। सिंध पुलिस ज़िंदाबाद। जॾहिं तव्हां मज़लूम माण्हू सां ईअं कयो ऐं ज़ालिम जॾहिं ज़ुल्म करे अचे तव्हां वटि ऐं पैसा तव्हांखे ॾिए त सभु कुझु तव्हां जो कलम हुनजे हक़ में लिखणु शुरू करे ॾिए। सिंध पुलिस ज़िंदाबाद, सिंध पुलिस ज़िंदाबाद, सिंध पुलिस ज़िंदाबाद, फ़ारूक लंजार ज़िंदाबाद, DIG तारिक दारिजो ज़िंदाबाद, IG मेमून ज़िंदाबाद। वाह 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 जो तव्हांजो तर्दे हुकूमत आहे। पर ॻाल्हि इहा आहे, ॻाल्हि फ़ारूक लंजार जी न आहे। ॻाल्हि इहा आहे त वकीलनि जी जदोजहद खे सबोताज कीअं करिणो आहे, वकीलनि जी जदोजहद खे नाकाम कीअं करिणो आहे, वकीलनि जी जदोजहद खे पंज राउंड तां कीअं हटाइणो आहे। असुल मोटिव इहो आहे तव्हांजो। ख़बर अथव न त वकील उहे कुवत आहिनि जिन वटि हर साल इलेक्शन थींदी आहे, जिन वटि जमहूरियत आहे। जिते हर साल इलेक्शन थींदी आहे, जमहूरी इदारो आहे, पाकिस्तान में ॿार आहे, उन ॿार जी कुवत खां तव्हां डिॼी करे हिकिड़ो इहो मुतालबो नथा मञो जो SP फ़ारूक लंजार खे हटायो, मथां सुभाणे ॿिया तव्हांजा मुतालबा अचनि। सिंधु दरिया जे मथां कैनाल ठहनि, उहे मुतालबा ईंदा। 26वीं आईनी तरमीम वक़्त जे हुक्मराननि आईन खे लताड़ कंदे ठाही। इहो तव्हां खां पुछाणो वकील कंदा। प्रिवेंशन इलेक्ट्रॉनिक क्राइम एक्ट 2025 जेको तव्हां हूंदो आहे पीका, जंहिंमें मुकमिल तौर ते तव्हां सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जे जुंबश ते ऐं उन्हनि जे फेयर किरदारु अदा करण ते जेका तव्हां पाबंदी हणी छॾी आहे, तव्हांखे सज़ा बि ईंदी ऐं तव्हांजे मथां जुर्मानो पवंदो। उनजे ख़िलाफ़ मुतारिक वकील थींदो। जॾहिं बि जमहूरियत ते राताओ लॻंदो आहे, वकील मुतारिक थींदो आहे। आईन पायमाल थींदो आहे, वकील मुतारिक थींदो आहे। जॾहिं बि पाकिस्तान में सिविलियन सेटअप मुतासिर थींदो आहे ऐं मार्शल लॉ ईंदी आहे, वकील मुतारिक थींदो आहे। जॾहिं आईन ऐं कानून, आईन खे जॾहिं तव्हां सर्द खाने में मोकिलींदा आहियो, एमरजेंसी नाफ़िज़ कंदा आहियो, त उन वक़्तु कानून मुतारिक थींदो आहे। उहो कानून खे ते अमल करण वारो केरु हूंदो आहे? उहो वकील हूंदो आहे। कानून माना वकील, वकील माना कानून। पोइ तव्हां इहो ॾिठो हुयो त जॾहिं 12 अक्टूबर 99 ते जनरल परवेज़ मुशर्रफ ने बरतरफ किया था इलेक्टेड गवर्नमेंट को बरतरफ किया था जनरल परवेज़ मुशर्रफ ने, तो इफ्तिकार मोहम्मद चौधरी उस वक्त का चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, उसकी बहाली के लिए किन लोगों ने किरदार अदा किया था? वकला ने। हम कितने वकील शहीद भी हुए थे शाहराह फैसल कराची पर, लेकिन फिर भी वकीलों ने ये जदोजहद की और इफ्तिकार मोहम्मद चौधरी को बहाल करा लिया। इसलिए आप डरते हैं, आप डरपोक हैं, आप डरपोक हैं, इसलिए कि आपने जो ऐसे काम किए हैं जो जमहूरियत के रूह के खिलाफ हैं, उसके एसेंस के खिलाफ हैं, उसके एस्पेक्ट को आपने मजरूह किया है। आइन की रूल ऑफ लॉ को, सुपरमेसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन को आपने मजरूह किया है, इसलिए आप डर रहे हैं। एक मुतालबा फ़ारूक लंजार SSP की ट्रांसफ़र का वो नहीं मान रहे हैं। क्यों नहीं मान रहे हैं? कि फिर आगे बात जा सकती है। हमारे लोगों को आप अगवा करके, मिस करके, गुम करके, लापता करके, कभी कभी उनको शहीद करके उनके मसख शुदा लाश हमारे हवाले करते हो। क्या जुर्म है उनका? वो फ़कत सियासत करते हैं। सियासत
ہم سیاست تجارت کے لیے نہیں کر رہے ہیں. سیاست تجارت کے لیے تو وہ کرتے ہیں جن کا مقصد موٹو ایمان دولت کمانا ہو، جو اپنے وطن کے لیے لڑتے ہیں، دھرتی کے لیے لڑتے ہیں، پانی کے لیے لڑتے ہیں، زبان کے لیے لڑتے ہیں، اپنے وسائل کے لیے لڑتے ہیں، اپنے وجود کے لیے لڑتے ہیں، اپنی دھرتی کے لیے لڑتے ہیں. وہ تجارت نہیں کرتے ہیں. ان کے سامنے عیاشیاں نہیں ہیں، ان کے سامنے پھانسی کا پھندا ہے، ان کے سامنے سینے میں گولی لگنے کے اندیشے ہیں، ان کے سامنے ان کی بیوی کو بیوہ بننا ہے، ان کے بچوں کو یتیم بننا ہے. اس کے باوجود بھی وہ پاکیزہ پالیٹکس کرتے ہیں اپنے وطن کے لیے. اس سماج کو بہترین معاشرے میں کنورٹ کرنے کے لیے وہ اتنی جدوجہد کرتے ہیں. ان کا مقصد یہ ہوتا ہے، ان کا ایمان یہ ہے کہ ہمیں جدوجہد کرنی ہے. اور وکیل ان عوامل میں ساری کمیونٹی سے زیادہ متحرک ہوتا ہے. رول آف لا کی بات ہم کرتے ہیں. پھر آج میں 26 فروری کو 1-2 دن کے بعد رمضان شروع ہونے والا ہے، بابرکت مہینہ. لیکن کیا آپ نہیں سوچتے سندھ میں 4تھی مرتبہ پیپلز پارٹی کی گورنمنٹ آئی ہے. پھر بلاول بھٹو زرداری یہ صورتحال نہیں دیکھ رہا. مراد علی شاہ سندھ کی صورتحال نہیں دیکھ رہا. فریال ٹالپور صاحبہ صورتحال نہیں دیکھ رہی. ہمارا وزیر داخلہ اور ہمارا قانون کا وزیر بھی اور خود وکیل بھی ضیاء الحسن نجار صاحب یہ صورتحال نہیں دیکھ رہا. آپ سارے دیکھ رہے ہیں. وفاق کا وزیر داخلہ نقوی صاحب یہ صورتحال نہیں دیکھ رہا. ایون وزیر اعظم صدر مملکت حیدرآباد کتنے دنوں سے حیدرآباد ڈویژن کی ساری عدالتیں کتنے دنوں سے بند ہیں. سائلین آتے ہیں چلے جاتے ہیں. ججز ایسے بیٹھے ہیں. کن کی اپیل کا معاملہ ہے، کن کی 498 کرمنل بیل اپلیکیشن ہے، کس کا ٹائم بار ہونے والا ہے، کسی کی اپیل داخل نہیں ہو سکتی. اتنا نقصان ہو رہا ہے اس ملک کا، اس صوبے کا، ان عدالتی سرشتے کا. تو میں چیف جسٹس آف پاکستان ہمارا فاضل جسٹس یحییٰ آفریدی سے میری التماس ہے، میری یہ التماس سندھ کے چیف جسٹس جنید غفار صاحب سے بھی ہے کہ آپ سو موٹو ایکشن نہیں لے سکتے. سندھ کا آجی اس کو آپ طلب کر کے اس کو یہ نہیں کر سکتے کہ یہ سارا عدالتی سرشتہ ایک فرد کی وجہ سے متاثر ہو رہا ہے، ابھی تک آپ اس کو ٹرانسفر نہیں کر رہے ہیں. فریال ٹالپور صاحبہ ضیاء النجار کو نہیں کر سکتی. ضیاء النجار خود ہمارا ساتھی ہے، وکیل ہے. الیکشن میں حیدرآباد میں آتے ہیں، ووٹ کرتے ہیں. اس کو اپنے پروفیشن کی تقدس، سینکٹیٹی، تعظیم اور تکریم، احترام ان کے ذہن میں ضرور ہوگا. پھر بھی وہ ہمارے مسئلے سے کیوں ناخبر ہیں، کیوں بے خبر ہیں؟ نہیں، بے خبر نہیں ہے، لیکن اس کو احساس جس شدت سے ہونا چاہیے وہ نہیں ہو پا رہا. پتہ نہیں کیا محرکات ہیں، کیا وجوہات ہیں، یہ نہیں ہو رہا.
میں 2 چیزیں خدمت اقدس میں عرض رکھوں گا۔ پاکستان کے چیف جسٹس یحییٰ آفریدی صاحب کی خدمت میں اور سندھ کے چیف جسٹس جنید غفار صاحب کی خدمت میں کہ مہربانی کر کے ایک بورڈ کانسٹیٹیوٹ کروائیں جس میں فاروق لنجار SSP حیدرآباد کی مینٹل ایگزامینیشن کی جائے کسی سائیکاٹرسٹ سے۔ اس میں ایک چیئرمین بنے گا اور 6 ممبر بنیں گے۔ اس کی سائیکاٹرسٹ سے ٹیسٹ کروائی جائے کہ آیا یہ شیزوفرینیا کا تو مریض نہیں ہے، اس کا دماغ ریٹارڈ تو نہیں ہو چکا، اس کی مینٹل کیپیسٹی اب ڈسٹرکٹ کو چلانے کی پوزیشن میں ہے بھی یا نہیں ہے۔ مہربانی کر کے یہ کام کیا جائے۔ ایک یہ گزارش۔ دوسری یہ گزارش کہ عدالت اپنی طرف سے سو موٹو ایکشن لے اور IG سندھ کو طلب کرے اور اس کے ساتھ ساتھ SP فاروق لنجار کو یہاں سے ٹرانسفر کرنے کے لیے احکامات صادر کیے جائیں کہ ہمارے درمیان جو یہ ذہنی اذیت ہے، کرب ہے، ہم ان سے نجات پا سکیں، ہم اپنے سائلین کی خدمت کر سکیں، اپنی عدالتی سرشتے کو پراپر انداز میں چلا سکیں۔ یہ میری التماس ہوگی، گزارش ہوگی۔ میں پریکٹسنگ ایڈوکیٹ ہوں، میں یہ التماس کر رہا ہوں اور امید کرتا ہوں کہ میرے کنٹینشن کو قبول کیا جائے گا اور اس پر عمل کر کے SP حیدرآباد کو ٹرانسفر کیا